अस्सलाम वालेकुम दोस्तों अॼु की कहाणीअ जो उनवान आहे निसोरो कूड़। सो ॻाल्हि कंदा आहिनि हिकिड़ो बादशाह हूंदो हो। बादशाह ख़ुदि ख़ुदा आहे, पर हिन ज़माने जे टुकरीअ ते, हिन ज़मीन जे टुकरीअ ते हिकिड़ो नंढड़ो बादशाह हूंदो हो। उन खे इहो शौक़ु हूंदो हो रोज़ु पंहिंजे शहर वारनि मां किन माण्हुनि खे घुराए उन्हनि खां कूड़ियूं ॻाल्हियूं ॿुधंदो हुयो। सो माण्हुनि जा कूड़ ख़तमु थी विया। बादशाह अची परेशान थियो, पंहिंजे वज़ीर खे चयईं त हाणे ॿाहिरियां माण्हू मूंखे घुराए ॾे जेके अची कूड़ ॿुधाइनि ऐं पंहिंजो इनाम हासिलु करनि। छो त बादशाह कूड़ ॿुधण जे एवज़ माण्हुनि खे इनाम इकराम खां नवाज़ींदो हुयो। सो जा ॿाहिरियां माण्हू बि ख़तमु थी विया। सो हिकिड़े ॾींहुं पंहिंजे वज़ीर खे घुराए उनखे चयईं त ॻाल्हि ॿुध, हाणे मूंखे अहिड़ो माण्हू आणे ॾे, अहिड़ो कूड़ो आणे ॾे जेको 3 कूड़ ॿुधाए। अगरि 3 कूड़ सचा हूंदा, उहे कूड़ियूं ॻाल्हियूं हूंदियूं, त मां उन माण्हूअ खे पंहिंजी वॾवर धीअ बि ॾींदुमि ऐं पंहिंजी अधु बादशाही बि उन जे हवाले करे छॾींदुमि। सो वज़ीर अची परेशान थियो ऐं वज़ीर खे चयईं त हा, इहा ॻाल्हि बि ॿुध। सभिनी दरबारनि खे, सभिनी उन्हनि खे घुराए, अमीरनि वज़ीरनि खे, उन्हनि खे चयईं त हो 2 ॻाल्हियूं ॿुधाईंदो। उन्हनि खे चओ त इहे ॻाल्हियूं निसोरियूं कूड़ियूं आहिनि। जॾहिं 3 ॻाल्हि ॿुधाईंदो, तव्हां चओ त इहा ॻाल्हि सची हूंदी, त न मूंखे पंहिंजी वॾवर धीअ हुनखे ॾियणी आहे, न जेको आहे सो पंहिंजी बादशाही या पंहिंजी मिल्कियत ॾियणी आहे। वज़ीर चयो त मूंखे आणे ॾे, न त तोखे तो जेल में उमाणियां। अदा वज़ीर वीचारो परेशान थियो। 3 ॾींहंनि जो टास्क मिलियल हुजे वज़ीर खे। हे झंगनि झरनि में घुमंदो 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 थकिजी कंहिं वण जे हेठां वञी वेही रहियो। उते अचानक हिकिड़ो बकरार आयो। बकरार हिन खे थकल टुटल ॾिसी हिन खे पाणी बाणी पीआरियो। बकरियूं ॾुही हुन खे खीर बि पीआरियईं। हुन खां हाल अहवाल बि वरितईं। चई ॾे ख़बर, को नओं मुसाफ़िर ऐं चङे ख़ानदान जो ॾिसण में थो अचे, तोसां छा मसइलो आहे? तंहिं ते वज़ीर बकरार खे चयो त दादा, असांजे मुल्क जो बादशाह हुआ, उनखे कूड़ियूं ॻाल्हियूं ॿुधण जो शौक़ु आहे। सो मां ॻोल्हा में निकितल आहियां, को अहिड़ो माण्हू हथु कयां जेको 3 कूड़ बादशाह खे ॿुधाए ऐं 3 ॻाल्हियूं कूड़ियूं हुजनि। जे उन्हनि मां का हिकिड़ी ॻाल्हि सची बि निकिती त बादशाह उनखे जेल में हणाए छॾींदो। जे 3 ॻाल्हियूं कूड़ियूं निकितियूं त बादशाह उनखे पंहिंजी वॾवर धीअ ऐं पंहिंजी अधु बादशाही बि उनजे हवाले करे छॾींदो। सो हाणे उहो माण्हू नथो मिले। बकरार दिलि में टल कई त सॼो ॾींहुं ॿकरियूं थो चारियां, ॿकरियूं चारे चारे मरी वियो आहियां, वञी थो बादशाह जे साम्हूं कूड़ हणां। भला जे ॻाल्हियूं हुन कूड़ियूं न सम्झियूं, कूड़ियूं ॻाल्हियूं न मञियईं, त पोइ वधि में वधि जेल उमाणे छॾींदो। उतां जी खणी मुफ़्त जी मानी त पोइ बि मिलंदी, छांव में त पियो हूंदुसि जेल में। वज़ीर खे चईं त आऊं हलंदुसि। हुन चयो त तूं नौजवान आहे, तुंहिंजी जवानीअ ते मूंखे तरस आहे। हे बादशाह ॾाढो ॾिंगो माण्हू आहे, चईंदा कुझु बि थिए आऊं हलंदुसि। अदा लाचार थी बादशाह जे साम्हूं हुन बकरार खे वठी आयो वज़ीर। हिन ॻाल्हियूं शुरू कयूं। 2 ॻाल्हियूं हिन ॿुधायूं ऐं 2 ॻाल्हियूं हुन चयो त इहे ॻाल्हियूं त सफ़ा निसोरियूं कूड़ियूं आहिनि। हाणे हुननि जी जेका प्लानिंग हुई, जॾहिं आख़िरी ॻाल्हि ॿुधाईंदो त असां चवंदासीं इहा ॻाल्हि बराबरि हूंदी। तंहिं ते बादशाह बकरार खे चयो त हा ॿुधाए, पंहिंजी 3 ॻाल्हि ॿुधाए कूड़ी। हिन चयो त 3 ॻाल्हि आऊं ॿुधाईंदुमि, राति हिन महिल कोन ॿुधाईंदुमि। ईअं चई पंहिंजे कमरे में अची सुतो, आरामी थियो, मानी बानी खाधईं। वज़ीर हुन वटि आयो, चईंदा अञा बि तोखे मौक़ियो आहे, बादशाह ॾाढो ॾिंगो आहे, तोखे जेल उमाइण जो प्रोग्राम अथसि, सो तूं अञा बि भॼी सघें थो। चईंदा भॼणो न आहे, सो भॼण बि का बहादुरी आहे, ऐं भॼंदुसि कोन। सो अदा राति थी, बादशाह हिन खे घुरायो। बादशाह जॾहिं हिन खे घुरायो त चईं त बादशाह सलामत ॻाल्हि ॿुध,
मुंहिंजो ॾाढो इंतिहाई अमीर ऐं वापारी माण्हू हूंदो हो। जाम हुन वटि सोन हूंदो हो, मिल्कियत हूंदी हुई ऐं इतफ़ाक़ सां उन जी दोस्ती हूंदी हुई तुंहिंजे ॾाॾे सां। सो हिकिड़े साल तुंहिंजे हिन ॾाॾे जी बादशाहीअ में अची ॾुकर जो माहौल पैदा थियो। माण्हू कंगाल थी विया, बुखुनि में पाह थींदा रहिया। सो तुआरो ॾाॾो मुंहिंजे ॾाॾे वटि आयो, उनखे चयईं त जेको आहे सो मूंखे 25 गाॾियूं भरे ॾे सोन जूं, ताऊं पंहिंजो गुज़र सफ़र करे सघां, पंहिंजी रियाया खे बचाए सघां। सो मुंहिंजे ॾाॾे चयो त ठीकु आहे, तूं असांजो दोस्त आहीं, पग मट यार आहीं, हिन खे 25 गाॾियूं, ॾांद गाॾियूं तॾहिं हूंदियूं हुयूं, 25 ॾांद गाॾियूं सोन जूं भरे हिन खे ॾिनई। सो असां ते बि पोयों अची ॾुखियो वक़्तु थियो। मां घणेई पुछाऊं कयूं, आख़िर तव्हांजो वज़ीर मूंसां मिलियो ऐं वज़ीर चयो त जेको आहे सो असां वारो बादशाह फलाणे जो पोटो आहे। मूंखे ॻाल्हि ठहकी आई, मां जो छो न वञी बादशाह खे कूड़ियूं ॻाल्हियूं बि ॿुधायां ऐं हीअ सची ॻाल्हि बि हुन जे साम्हूं कयां त जीअं बादशाह खां पंहिंजी मिल्कियत वापसि वठी सघां। सो अदा बादशाह ॾिठो त वञ भेण जा पुट जे चए थो त इहा ॻाल्हि कूड़ी आहे त हिनखे धीअ जो संग बि ॾियणो थो पवे ऐं अधु बादशाही बि ॾियणी थी पवे। जे चवे थो त इहा ॻाल्हि जेको आहे सो सची आहे त हिनखे मिल्कियत ॾियणी थी पवे। अची फाथो। बादशाह दिलि में टल कई त 25 गाॾियूं सोन जूं मां काॾूं आणींदुसि, मुंहिंजी सॼी बादशाहीअ में छिके ताणे जेको आहे सो 2-3 गाॾियूं निकिरंदियूं। तंहिं ते बादशाह हिनखे चयो त इहा ॻाल्हि बिल्कुलु कूड़ी आहे, इहा ॻाल्हि सची नाहे। चवंदा सची नाहे त पोइ पंहिंजी धीअ जो संग ॾे, अधु बादशाही ॾे। जे ॻाल्हि इहा सची आहे त पोइ महिरबानी करे मूंखे 25 गाॾा सोन जा ॾे, तां वञी पंहिंजो गुज़र सफ़र कयां। सो अदा बादशाह लाचार थी पंहिंजी धीअ जो संग बि ॾिनो, हुनजी शादी कराई, अधु बादशाही बि ॾिनई। कल्ह बि ॾिठोसीं त बकरार ॾाढो ख़ुशि वेठो हो। दोस्तो, तव्हांखे हीअ कहाणी अगरि पसंदि आई त पंहिंजी ख़ूबसूरत राय खां ज़रूरु आगाह कंदो। वॾी महिरबानी, वॾा वॾ लख थोरा। जाॾे पेर ताॾे ख़ैर। अला वाही।